अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में बालिकार आवां यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु नवाज़ शरीफ़ साहब ऐं चौधरी शुजात साहब मिलिया आहिनि। एतिरनि सालनि खां पोइ चयो वञे थो पियो, चवनि था पिया त PMLQ जेका आहे उहा सीट एडजस्टमेंट आहे उन ते राज़ी थी विया आहिनि। उन्हनि चयो आहे त नून लीग वारनि असां तव्हांखे जेको आहे उहो टिनि प्रोविंशियल सीट्स ते ऐं 2 नेशनल असेंबली जी सीट्स ते जेको आहे उहो असां तव्हांजे ख़िलाफ़ु कोई बि उम्मीदवार न बीहारींदासीं। हाणे ही ज़ाहिर हिकिड़ी पंजाब में सॼी फील्डिंग सेट थिए पई त जीअं नवाज़ लीग खे वधि में वधि ज़ाहिर क्यू लीग बि अगरि खटींदी त हाणे कंहिंखे वोट ॾींदी, उहो खटींदी त ज़ाहिर हिननि खे ई वोट ॾींदी प्राइम मिनिस्टर जी इलेक्शन में या चीफ मिनिस्टर जी इलेक्शन में। अच्छा, हाणे हीअ जेके 5 सीटूं ते एडजस्टमेंट जी ॻाल्हि थिए पई क्यू लीग जी, ज़ाहिर इहे उहे ई गुजरात वारा ऐं हू कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि जिथे परवेज़ इलाही बि जेको चौधरीनि जो हू पासो आहे जेको हाणे PTI जो हिसो आहे, त ज़ाहिर अगरि हिते चौधरीनि जो मुक़ाबिलो चौधरीनि सां ई थींदो, पर जेको पॉपुलर वोट आहे जेतिरो बि पॉपुलर वोट नवाज़ शरीफ़ जो आहे ऐं जेतिरो बि पॉपुलर वोट आहे ख़ान जो PTI जो, उहो ज़ाहिर ॿिन्ही चौधरीनि में विरहायल हूंदो। सो हाणे जेका सिचुएशन ही ज़ाहिर इहा सीट एडजस्टमेंट नवाज़ लीग खे वारो खाए थी त जीअं PTI खे जो जेको मतिलबु जेको चौधरी परवेज़ इलाही वारो पासो आहे उनखे अगरि हुनजे साम्हूं वोट विरहाइजी वियो त नवाज़ लीग जो वोटर हिकिड़े पासे वियो ऐं चौधरी शुजात वारनि जो ॿिए पासे वियो त ज़ाहिर फ़ाइदो हुन सां नवाज़ लीग खे थींदो, परवेज़ इलाही वारनि खे थींदो, PTI वारनि खे थींदो। पर चौधरी परवेज़ इलाही ॾिसूं त अञा त हुनखे निकिरणु ॾियनि था नथा ॾियनि। हिकिड़ो पुटु जेको मोनस अथसि उहो त जलावतन आहे, उहो त कोन ईंदो, मफ़रूर आहे, उहो त इलेक्शन नथो विड़ी सघे। सो हीअ पूरी फील्डिंग सेट थिए पई। KP में कुझु सेटिंग थी वई आहे मौलाना फज़ल रहमान साहब सां। सो एज़ जेको माहौल ऐं अहिड़ी मुलाक़ातनि ऐं अहिड़ी हिन सां ॻाल्हि हिकिड़ी ॿ पंजाब में जाम सीटूं हुजनि थियूं। सवाल हिकु या 2 क़ौमी असेंबली सीटनि जो न आहे, हिन सां वरी उहो जेको परसेप्शन ठहे थो, जेको तासुर जोड़ण मियां साहब आहे त भई हिन दफ़े मियां द नारे वजे ई वजे। चौधरी शुजात हुसैन जो अगरि हिकिड़ो सवाल रहियो थो न, चलो चौधरी शुजात हुसैन काफ़ लीग आहे, ज़ाहिर हिकिड़ी पार्टी आहे, पर काफ़ लीग जो हूअं ई लाड़ो त माना ठीकु आहे एस्टेब्लिशमेंट जी तरफ़ हूंदो आहे, उहो त हमेशह खां रहियो आहे। काफ़ लीग जॉइन करे थी, सिग्नल छा थो वञे पंजाब में अंदरि आम आवाम? इहो ई सिग्नल वञे थो न त भई मियां साहब लाइ ई सॼी का फील्डिंग सेट थिए पई। मियां छाकाणि त हाणे PTI में त जेको परवेज़ इलाही वारो एलिमेंट आहे चौधरी फैमिली में, उहो त हाणे PTI जो हिसो थी वियो न। ऐं लेकिन हाणे पंजाब में ॾिसो वरी जेको $1 मिलियन जो सुवालु आहे न यासिर, उहो इहो आहे त छा इलेक्शन्स केतिरी बेईमानी थींदी, झुरलू बेईमानी जेको चओ रिगिंग, हुनजो पैमानो छा हूंदो? अगरि पैमानो आऊं ईअं हिकिड़ी महफ़ूज़ हिकिड़े तमामु कंज़र्वेटिव अगरि चाहियां त मूंखे लॻे थो त अगरि पंजाब में 2018 वारी इलेक्शन जेतिरी बि धांधली थी, अगरि हुनजो पैमानो ऐं लेवल उहो रखियो वियो त बि PTI ग़ाइबु न करे सघंदा ऐं किथे वॾो सरप्राइज़ न मिले हिननि जेके बि हुकुमरान इतिहाद आहिनि ऐं जेके बि हिन सॼी हुन में। छाकाणि त जेका पल्स अचे पई, हीअ जेका बि कोशिशि थिए पई, हुनजो निकाह ग़लति हो, हुनजे नौकर जो बयानु त सही ख़ान हुनजे घर में वेंदो, बुशरा बीबी साहब जेको बि चवनि पिया, ॾिसी असांजे जहिड़े मुल्कनि में, टीं दुनिया जे मुल्कनि में जॾहिं छाकाणि त असां वटि सियासतदाननि खे या मसीहा सम्झो वञे थो, को देवता सम्झो वञे थो, या पोइ कुझु न सम्झो वञे थो। असां वटि पॉलिटिशियन खे पॉलिटिशियन न सम्झो वञींदो आहे। असीं अक़ीदत जी हद ताईं, असीं हुन में कल्ट में, पर कल्ट त हाणे चलो एक्सट्रीम लफ़्ज़ थी वेंदो, लेकिन असीं हुन में हूंदा आहियूं त बसि हीअ त अलाए छा आहे। तंहिंजे करे जंहिंखे असीं अलाए छा सम्झंदा आहियूं, पोइ उन ते को कुझु बि चई वठे, असीं हुनजी ॻाल्हि ते एतबार न कंदा आहियूं। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि असां जहिड़े माशरनि में जिथे पॉलिटिशियन्स जा कपिड़नि ते को दाग़ न आहिनि, पूरा कपिड़ा ई दाग़दार हुजनि, करप्शन जा इल्ज़ाम, ॿिया इल्ज़ाम, त उन में हीअ जेको पर्सनल कैरेक्टर एसेसिनेशन आहे, इहो एतिरो मैटर न कंदी आहे। मतिलबु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद खां वठी तव्हां ॾिसो त जेको पॉलिटिशियन पॉपुलर थियो
उनजे ख़िलाफ़ु छा पर्सनल इल्ज़ाम न लॻा छा लॻा पोइ छा थी वञे थो जी हा कुझु बि अच्छा हिकिड़ो सुवाल थो अचे थो त पर ज़री ॻाल्हि आहे जॾहिं इन सां को असर ई नथो पए त PTI अॼु बि कन्वेंशन कयो आहे हुते जेको गाइबु हुया झागड़ा साहब तेलमू सलीम फाइनेंस मिनिस्टर हुया जिन जेको IMF खे ख़त बि लिखियो हुयो त असां KP जेके आहिनि उहे पैसा नथा ॾियणु चाहियूं या कुझु अहिड़े क़िस्म जी जेका ॻाल्हि निकिती हुई त PTI त पंहिंजी हिकिड़ी बरक़रार कंपनी खे हो त चवनि था पिया त असां खटंदासीं माना किथे छा आहे क्रश PTI खे करण जो मूड आहे बि या न आहे बि न क्रश करण जो त मूड आहे लेकिन क्रश थिए बि न शइ ॾिसो छा करे सघिजे पियो माण्हू खमिजी सघजनि पिया माण्हुनि खे ग़ाइबु करे सघिजे पियो माण्हुनि जी वफ़ादारी मटाए सघो पिया इहो ई करे सघो पिया न जेको थियो आहे नज़र आयो आहे ठीकु आहे इहो ई सभु कुझु करे सघो पिया न त उहो त थिए पियो किरदार कशी करे सघो पिया इहो सभु कुझु करे सघो पिया वॉट एल्स जेल विझी सघो पिया टॉर्चर करे सघो पिया दैट्स ऑल यू कैन डू पर असां वटि पहिरियों दफ़ो न आहे वरी चवां थो ॾिसो पीपल्स पार्टी ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे त मुर्गो फाई चाढ़े छॾियूं शहीद करे छॾियूं जी हा सभु हुन जा जेके पार्टी जा हुआ एकड़ ॿेकड़ छॾे सभु को ॿियूं पीपल्स पार्टियूं ठही वियूं अलाए छा थियो सभु हलिया विया छा फ़र्क़ु पइजी वियो नवाज़ शरीफ़ नवाज़ लीग मां सॼी सारी ही जेका क्यू लीग चओ पिया सॼी सारी क्यू लीग निकिरी वई पोयां सभु मर्द जेके जेल में हलिया विया सिर्फ़ु हिकिड़ी मरहूमा कुलसुम नवाज़ हुयूं जलावतन थी विया चऊं सही भॼी वियो बुज़दिल आहे अलिफ़ आहे पोइ छा थी वियो ऐसा कुझु न थींदो आहे सिर्फ़ु मैटर ऑफ टाइम हुजे सिर्फ़ु वक़्तु अच्छा पहिरियों त इहा चओ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं इहे ग़लतियूं आहिनि हुन माज़ी जी ग़लतियूं आहिनि उन्हनि खे सही करण जूं ॻाल्हियूं ज़ाहिर आहे हाणे केरु करे सही केरु न करे कंहिंमें हिमत कंहिंमें न ॾिसूं था त अॼु 2011 जो जेको रेफरेंस हो ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे ख़िलाफ़ु माना ज़ुल्फ़कार जे हक़ में त उन्हनि खे जेको डेथ मतिलबु छा चइजे जुडिशियल मर्डर जेको मर्डर थियो उनखे जुडिशियल मर्डर ई डिक्लेयर कयो वञे जी 2011 में ही शायदि सदर ज़रदारी साहब हुआ हुन महिल प्रेसिडेंट त उन्हनि ही सदारती रेफरेंस दाख़िल कयो जेको सुप्रीम कोर्ट जे कंहिं कबट में जमा थी वियो जी हा हाणे काज़ी फ़ाइज़ ईसा साहब हाणे हुनजी हेयरिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं शायदि लार्जर बेंच ठहंदी जंहिंखे हेड पाण फ़ाइज़ ईसा साहब कंदा हिन ते ॻाल्हायूं पर तव्हां कॉलर ॿुधी वठो ख़ालिद अहमद कश्मीर मां जी ख़ालिद साहब छा चवणु चाहींदा सर मुंहिंजो अली कारी साहब खां इहो ई सुवालु आहे त सिंध में जेको आहे हिन टाइम जेको आहे त खाद जी वरी ब्लैक मिलिंग हले पई ऐं जेको आहे वॾो ब्लैक ते विकिरो थिए पई ग़रीब ऐं जेको आहे बोझ माण्हुनि सां जेको आहे वॾो ज़ुल्म थिए पियो उन हवाले सां जेको अली कारी खां सुवालु आहे त इन हिसाब सां जेको आहे त ॻाल्हायो ठीकु आहे साईं जी ख़ाली साहब रोज़ ई हिन ते ॻाल्हायूं था दोस्त फ़ोनूं कनि था पर सरकार जी ऐं जेके लाॻापियल इदारा आहिनि कनि ते जूं बि नथी सुरे अलाह करे त तव्हांजो आवाज़ु को उन्हनि ताईं पहुचे सो ॻाल्हि पे कईसीं त ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद जी ही जेका बि हू 79 में खेसि हैंग कयो वियो त सभई माण्हू चवंदा त यार हाणे त हू त मोटी न ईंदो हू माण्हू जंहिंखे मतिलबु सिर्फ़ु हू सियासतदान न हो हिकिड़ो स्टेट्समैन हो ऐं हुन पाए जो लीडर उनखां पोइ कॾहिं पाकिस्तान में हू इंसानु हो ग़लतियूं बि हुयूं इन में त हाणे आऊं त घटि वधि नंढिड़ो शागिर्दु ऐं मूं ज़ुल्फ़कार अली भुट्टे इतफ़ाक़ सां इन शख़्सियत ते जेको किताबु आयो हुन दौर जो उहो बि पढ़ियो पर इतफ़ाक़ सां सवाइ हिकु अधु माण्हू खे छॾे भुट्टे साहिब जे काबीना जे मेंबरनि खां वठी भुट्टो साहिब जे मुख़ालिफ़नि प्रोफेसर गफ़ूर ताईं मूं सभिनी सां कचहरियूं कयूं ऑन द रिकॉर्ड बि ऑफ द रिकॉर्ड बि छाकाणि त मां सम्झणु चाहींदो हुउसि हीअ शख़्सियत छा हो छाकाणि त असांखां अॻु जो हो त मुंहिंजी त काफ़ी आउं हिन खे कोई ईअं न आहे त आउं हुनजो वॾो को फ़ैन या को न मूं हुनखे ऑब्जेक्टिवली ॾिसणु चाहियो पिए त हीअ हेॾी वॾी शख़्सियत पाकिस्तान में हुई बसि इहो मारिजी वियो त हू हो छा हुनजी ज़ाती ज़िंदगी छा हुई हुनजा सियासी फ़ैसिला कीअं कंदो त उन माण्हू खे हिकिड़ो ज़ियाउलक जहिड़ो बिलो मीडियोकर माण्हू अचे थो ऐं हुनखे टंगे छॾे थो पोइ चओ था त अदालती क़तल आहे अदालत त रबड़ स्टैम्प हुई अॼु अगरि अदालत इहो मञी बि वठिजे त हीअ अदालती क़तल हो त माना पोइ ज़ियाउलक ऐं हू जनता जेका उहो आजा थी विया माना हुननि न कयो हुननि जजनि खे ज़ियाउलक मैनेज न कयो त भई हीअ सिर्फ़ु अदालती क़तल कीअं आहे
हिते अगरि ही क़तल आहे त हुन में हुन महिल जा जेके जजिस हुआ उन सां गॾु छा ज़ियाउलक मुरद इल्ज़ाम नथो अचे पर हाणे हुननि खे त कुझु कोन थींदो मरी खपी विया यस रिकॉर्ड त दुरुस्त थियणु खपे न जॾहिं कयो ई था रिकॉर्ड घटि में घटि अगरि कयो था या त कयो न सिर्फ़ु जुडिशियल मर्डर छा आहे सिर्फ़ु जुडिशरी ज़िम्मेवार हुई छा जजनि हुन महिल जेको आहे उहो पंहिंजी ख़ुशी सां फ़ैसिला कया यस यस जी हा कॉलन सां गॾु अलीगुल ब्रोई रतो देर मां जी ब्रोई साहब छा चवणु चाहींदा अस्सलामुअलैकुम सर वालेकुम सलाम सर सवाल इहो आहे त फ़लस्तीन जे मुस्लमाननि जे मथां मुसलसल ज़ुल्म थिए पियो गज़ा जे मुस्लमाननि जो पाणी बंदि कयो वियो ऐं हमास ते बि इहे मुसलसल ज़ुल्म थिए पियो इन ख़िलाफ़ पाकिस्तान हुजे चाहे ॿिया जेके इस्लामी ममालिक आहिनि उन्हनि बि एक्शन न आहे कयो ऐं हिन वक़्तु ताईं पाकिस्तान जा तमामु जेके मीडिया ग्रुप आहिनि उन्हनि बि हिन वक़्तु ताईं एक्शन न आहे वरितो सर इहो छा वजह आहे सर ठीकु आहे साईं ॿियो बि कॉलर शकील मदरिद राणीपुर मां जी रिन साहब छा चवणु चाहींदा सर अली साहब खां मुंहिंजो सुवाल आहे त इमरान ख़ान खे हिन वक़्तु जेल जे अंदरि रखियो वियो आहे छा हुनखे हिन मौजूदा ईंदड़ इलेक्शन खे ॿाहिरि रखी करे नवाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म बणाइण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि या को ॿियो मामिलो आहे ठीकु आहे हिनखे अव्हां कीअं पिया ॾिसो ठीकु आहे रोहित साहब ऐं रिन साहब जी ॻाल्हि खां पहिरीं ऐं पंहिंजी ॻाल्हि पूरी करे वठां जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टो ते कईसीं पे त सो लेकिन ही जेको कुझु थिए पियो चलो 11 सालनि खां पोइ ई सही सुप्रीम कोर्ट उहो केस जेको आहे ॿुधण जोॻो हाणे ॿुधंदी त ॾिसो जेको बि थींदो ज़ाहिर ट्रायल त थींदो न ऐं हू माज़ी जा सभु किसा निकिरंदा ॻाल्हियूं वरी हुनजो वर्जा थींदो जिन्हनि जनरेशन जेका असां वटि हाणे जनरेशन आहे जीअं मूं हिकिड़े माण्हू खां हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे पुछियो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे सुञाणे नौजवान हो जी हा बेनज़ीर भुट्टो जो पीउ न मुंहिंजी यार हद थी वई हाणे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो तारुफ़ थिए त उहो मोहतरमा शहीद जो पीउ आहे मोहतरमा शहीद वॾी शख़्सियत हुई पर बहरहाल ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो स्टेचर त ॿियो हो न त मूं चयो हाणे असांजी यूथ खे इहा बि ख़बर न आहे त हू माण्हू हो छा त घटि में घटि जीअं चवंदा आहिनि त हू गुलज़ार ऐं कैफ़ी आज़मी जेको अगरि मिर्ज़ा ग़ालिब ते फिल्म न ठाहींदा त शायदि नई जनरेशन खे सम्झी न अचे हा त मिर्ज़ा ग़ालिब केतिरो वॾो शाइर हो जी हा सो ईअं करे करे थींदो आहे त हीउ जेको ट्रायल हलंदो उमेदु कजे त हिन जी लाइव कवरेज थिए उमेदु कजे त हुन दौर जा माण्हू सॾाइजनि अगरि को मिसाल एतज़ाज़ अहसन त आहे न यस यस बाक़ी त सभु वीचारा घणे भाङे गुज़ारे विया ऐं दौर जो वर्जा त थिए जेके हुन महिल सेंसरशिप ऐं ज़बाबंदी हुई त कंहिं ॻाल्हाए न सघंदो उहे ॻाल्हियूं ॿाहिरि अचनि कीअं थियो छा थियो अमेरिकन इन्फ्लुएंस छा हो हाणे ठीकु आहे इमरान ख़ान भले चए त डोनाल्ड लू अलाए केरु जेको आहे उहो इन्वॉल्व हो पर हुन दौर में उहो किरदारु हेनरी किसिंजर मरी वियो हींअर हाणे मूं वटि चोथों ॾींहुं 100 सालनि खां मथे उमिरि हुअसि त हुन कीअं थ्रेट कयो भुट्टे खे त लेट्स सी कि हीउ ट्रायल सिर्फ़ु हिकिड़ो स्ट्रिक्टली लीगल टर्म्स ते हलंदो त भई बच ते फांसी थी सघे थी न पई थी सघे पर या हिन जा समूरा हुन दौर जा यस ट्रायल छो थियो हालात ऐं वाक़ियात जेके आहिनि केस छो थियो केस खे इन्फ्लुएंस कीअं कयो वियो प्रोसिक्यूशन कीअं छा कयो हुन महिल पुलिस चालान कीअं थिया ॾिसूं त हिन अदालती हिन ट्रायल में उहे सभु ॻाल्हियूं पाण खे ॿुधण ऐं ॾिसण लाइ मिलंदियूं न मिलंदियूं हिन सां थींदो कुझु ई कोन लेकिन कॾहिं त यार एतिरा वॾा माण्हू भुट्टो एॾो वॾो माण्हू हो घटि में घटि रिकॉर्ड त दुरुस्त थिए छाकाणि त अगरि न रिकॉर्ड दुरुस्त थियो त थी सघे त 100 साल खां पोइ अगरि को लिस्ट कढे त पाकिस्तान में केतिरा कहिड़ा कातिल मर्डरर्स जिन्हनि खे फाई थी हुन में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो बि ज़ेड जे अॻियां नालो लिखियलु हुजे सो घटि में घटि रिकॉर्ड त दुरुस्त कजे ऐं हू तारीख़ जो वर्जा ज़रूरी आहे दिस मे नॉट बी ट्रुथ एंड रिकन्सिलेशन कमीशन बट हिन जो बि हिकिड़ो ओड़ो ई अगरि फ्लेवर न आयो त पोइ स्ट्रिक्ट हिकिड़ो लीगल केस हूंदो मुंहिंजे ख़्याल जी हा कॉलन अली नवाज़ समारोह मां जी अली नवाज़ साहब छा चवणु चाहींदा हेलो जी साईं सर मुंहिंजो अली काज़ी साहब खां सुवाल इहो आहे त मौलाना फज़लुर रहमान कल्ह हिकिड़ो बयानु जारी कयो आहे त मुल्क जा हालात सही कोन आहिनि ऐं इन हालातनि में इलेक्शन कीअं करे सघिजे थी ऐं असां नथा चाहियूं त इलेक्शन कैंसिल थिए पर असांखे इन सुवाल ते थोरो शक आहे त मौलाना फज़लुर रहमान असल में ॻाल्हि करणु कहिड़ी चाहे थो असांखे सम्झ में ईअं अचे थो त शायदि मौलाना फज़लुर रहमान जे ज़हन में आहे जेकॾहिं इलेक्शन जल्दी थी विया त शायदि असां न खटे सघूं ऐं ॿियो सुवाल इहो आहे त सिंध में ख़ुशूसन जेको आहे सो पीपुल्स पार्टी
तक़रीबन 15 सालनि खां हुक्मरानी करे पई जी ऐं कमकार त अव्हां जे साम्हूं आहिनि, को बि कमकार कोन थियो आहे ऐं हर तरफ़ खां तबाही ऐं बर्बादी बर्पा करे छॾी अथनि। को बि ग़रीब माण्हू खे को बि रिलीफ कोन मिलियो आहे। इहा आम महांगाई त हालांकि पाकिस्तान लेवल जी ॻाल्हि आहे, पर असां इहे चाहियूं था त जेकॾहिं इहो इत्तेहाद हिननि जो GDA वारनि जो या इहे नवाज़ लीग MQM वारा सभु गॾिजी पीपुल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंदा, मूंखे सम्झ में नथो अचे छो जो पीपुल्स पार्टी में जेके बि वॾियूं वॾियूं माफ़ियाऊं आहिनि उहे टोटल आसिफ ज़रदारी पाण वटि कंट्रोल करे वेठो आहे। सर इहो सुवाल आहे मुंहिंजो। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉलर आहिनि। सिंगार अली चांडियो फरीदाबाद मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? जी ज़रा फरीदाबाद काचे जी दर्दनि जी कहाणी अली काजी साहब जे तरफ़ में ॿुधायूं था। हिन साल जेका माउ ॿोॾ आई, ॿोॾ जे तबाहिनि सबबि काचे जा सवे ॻोठ सैयदपुर, गाड़ी, तमांगर, काइम जतोई, बेतल, कुटुंबीराणी जा रवासी हिन महिल 2 डिसंबर जी थधि में पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां 75,000 रुपयनि जी ऐलानियल रक़म ख़ाली ऐलान ई रहिजी विया। ॿोॾ जे तबाहिनि सबबि फरीदाबाद जा रोड बि मुकमल तौर तबाह आहिनि ऐं ॿोॾ जे तबाहिनि सबबि स्कूलनि में बि फर्नीचर न हुजण करे मासूम ठीकु आहे साईं। हाणे बिरोही साहब छा ॻाल्हि कई त अली बिरोही साहब फ़लस्तीन जी ॻाल्हि कई त साईं वॾो ज़ुल्म लाइ वेठा आहिनि फ़लस्तीन। ऐं हाणे त नेतन्याहू अॼु मूं ॾिठो पियो त ऐलान करे छॾियो आहे त हमास जी सिक्योरिटी हू संभाली, गज़ा जी हू संभालींदा सिक्योरिटी। ॾिसो ॾाढे जी लठ खे ॿ मथा आहिनि, ॿ त न आहिनि, हिते त 100-150 मथा आहिनि। ऐं तव्हां चओ था त पाकिस्तान या साईं पाकिस्तान त परे वेठा आहिनि जेके बिल्कुलु बॉर्डर ते ब्रदर इस्लामी मुल्क इजिप्ट ऐं जॉर्डन वारा उर्दन जेको वेठो आहे या सऊदी अरब थोरो पंध ते वेठो आहे, उहे कुझु नथा कनि। ॿियो कुझु न, मतिलबु हीअ जेके मुल्क UAE आहे या हीअ जेके इजिप्ट आहे या ही भला आर्ज़ी तौरु पंहिंजी टोड़े छॾीनि सफ़ारती तालुकात, पेट्रोल ॾियणु बंदि कनि, भला विढ़णु नथो पुॼेनि छाकाणि त हुननि जे पोयां अमेरिका ऐं बर्तानिया ऐं सभु को इज़राइल सां गॾु आहे। पर मूंखे ॿुधायो त हीअ जेको हॉलोकॉस्ट ऐं सॼी ॻाल्हि थिए थी, हॉलोकॉस्ट में बि ही थियो हूंदो छा, या अहिड़ो ई कुझु थियो हूंदो? अहिड़ो ई कुझु थियो अगरि थियो त पोइ ही छा वर्जा कनि था? उहो हिटलर जो प्लान जेको आहे उहो फ़लस्तीननि खां वठनि था छा? अजीब हिकिड़ो ज़हनी तौर ते बीमार माण्हू आहिनि, अलाए छा मसइलो आहे। अॼु हमास जे लीडर चयो आहे त असांखे पाकिस्तान मां उमेदु आहे ॾाढी, पाकिस्तान वॾी बहादुर क़ौम आहे। बसि वीचारा उमेदूं लॻाए वेठा हुजनि, बाक़ी हरूभरू अहिड़ी ग़लति उमेदु रखो असां मां। असां मूंखे नथो लॻे त असीं हितां अमेरिका जी मुखालफ़त में हितां या ईरान हितां कुझु करे सघंदो, गॉड नोस। जी पोइ रिंद साहब चयो त हीअ जेको सभु मेलो लॻायो पियो वञे नवाज़ शरीफ़ खे खटाइण लाइ, हा बिल्कुलु सही रिंद साहब, बिल्कुलु तव्हां सही सम्झो, सॼो मेलो लॻो आहे मियां साहब या नवाज़ लीग खे पावर ॾियण लाइ। बाक़ी अली नवाज़ साहब घणियूं ॻाल्हियूं करे विया त साईं बि कॉलर जी कॉलर वेठो मोहम्मद बख्श लोराणी थाना मुलाक़ात मां। जी लोराणी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अली साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त अॼु नवाज़ शरीफ़ मुंहिंजे ख्याल में 99 खां पोइ तक़रीबन 24 साल खां पोइ अॼु चौधरी शुजात सां मुंहिंजी मुलाक़ात कई आहे। जी छा थो फील थिए त छा नवाज़ शरीफ़ खे को जनूबी पंजाब या सेंट्रल पंजाब में कुझु मुश्किलातूं पेश अचनि थियूं, जो हेॾे होॾे भॼे थो, कॾहिं सिंध कॾहिं बलूचिस्तान? ऐं ॿी सी ॻाल्हि त जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उहे इलेक्टेड जा जेके विनिंग कैंडिडेट ओॾा भॼनि थियूं, छा उनजो नज़रियाती वोट हर पार्टी जो ख़तमु थी वियो आहे, जो हर पार्टी जेको सगारे उम्मीदवार ॾांहुं वञनि थियूं, इन थोरो थींदी? ठीकु आहे साईं। अली नवाज़ साहब छा ॻाल्हि कई त? साईं घणियूं ॻाल्हियूं करे विया। हिकु त पीपुल्स पार्टी जे 15 सालनि जी हुकूमत जी ॻाल्हि कयूं त पीपुल्स पार्टी 15 साल ॿियो चवनि था GDA मुक़ाबिलो ॾेई सघे थी या न ॾेई सघे। अली साहब बाक़ी त अली साहब जो सुलेमान इलेक्शन जेका ॻाल्हि कई साईं, जो इलेक्शन कैंसिल थींदी आहे, कहिड़ी का ॻाल्हि बि साईं कई। हा हुन ते अचूं था, पर जेको साईं हिकिड़ी ॻाल्हि आख़िर में कई त ही GDA MQM वारा साईं जे ख़्याल मूजिबि अली नवाज़ साहब जे ते शायदि मुक़ाबिलो न करे सघनि। साईं ॾिसूं वक़्तु अचण ते, लेकिन ॻाल्हि इहा आहे त बहरहाल इलेक्शन हूंदो आहे फुल ऑफ सरप्राइज़िस, ऐं इलेक्शन हूंदी आहे जॾहिं माण्हुनि जी पल्स ॾिसबी आहे। असां वटि अली नवाज़ साहब ॾिसबो इहो आहे त हीअ वॾी मुंडी कंहिं वटि आहे, वॾो पटको केरु ॿधी वेठो आहे। असीं चवंदा छाकाणि त हीअ वॾी मुंडी जेका आहे जंहिंजो फ्रेम वॾो आहे, वॾो भौतार आहे, छाकाणि त हीअ फलाणी पार्टी में आहे, तंहिंजे करे फलाणी धुर खटे वेंदी। कॾहिं सिंध जो माण्हू ईअं बि शायदि सोचे, कॾहिं अलाह करे, त हू अली नवाज़ साहब पंहिंजे तक में फिरी ॾिसे त माण्हू छा था चाहिनि, ऐं पोइ मूंखे फ़ोन करे चएसि माण्हू त हीअ छा चाहिनि।
जेको बि चाहींदा हुजनि, मूंखे कोई एतिराज़ न आहे की हिकिड़ी पार्टी आहे, पोइ तजियो कजे त अलिफ पार्टी खटंदी या ॿी पार्टी खटंदी। इहो चवण त सही फलाणी मुंडी या फलाणो भुतार फलाणी पार्टी सां आहे तंहिंजे करे हू पार्टी खटे वेंदी, हीअ जेको विनेबल्स जी ॻाल्हि आहे, हीअ जेको इलेक्टेबल्स जी ॻाल्हि आहे, इलेक्टेबल्स छा था करे सघनि? पैसा ॾेई सघनि था आख़िर में 2,000 5,000 रुपया वोट जा, छाकाणि बाद में रिकवरी करे वठंदा सरकार में अची, बाक़ी छा कंदा? सो माण्हुनि जी मर्ज़ी ते थोरो तजियो कजे अलिया साहिब त वधीक मज़ो ईंदो। बाक़ी त तव्हां चओ था त ही मौलाना फज़ल रहमान साहिब जेको चयो आहे इन ते पोइ थोरो चऊं था पिया हिन ते अॻिते तफ़सीली ॻाल्हायूं था। बसि चांडियो साहिबु फरीदाबाद जी जेका दर्द कथा आहे, ऐं सही सिर्फ़ु फरीदाबाद छो, जिथे बोड मुतासिरीन इलाइक़ा आहिनि उहो अञा बि पूरी तरह ते वापसि रिहैब न थी सघिया आहिनि, हुननि जी वापसि ज़ाहिर ज़िंदगी जेका तबाही आई, मतिलबु कंहिंजो हिकिड़ो मिड़े हिकिड़ो घर हो 2 कमरनि जो 3 कमरनि जो, उनमें को उहो सॼो लुड़ी वियो। हाणे 75,000 मिली वञनि त अॼु ज़माने में जॾहिं सरियो किथे पहुतो आहे, सीमेंट किथे पहुतो आहे, अॼु ज़माने 75,000 रुपए जो त कचो घर ठाहे, त कचो घर बि शायदि मिटी वारो ॾुखियो ठहे अगरि उनमें सिरूं विझंदव त। सो इहे त मिड़े 75,000 आहिनि, इन सां छा थींदो? लेकिन उहो बि साईं चवनि था न मिलिया आहिनि। सो माण्हुनि जो अलह तलह सड़ी वियो, पर छा कजे, दग ई न खुलिया, वरी इहो ॿीहर थी सघे। अच्छा, ज़ुल्म इहो आहे त वरी पोइ हीअं न त वरी जंहिंजे करे नुक़सानु थियो, बरसातनि ते नुक़सानु एतिरो न पहुचायो जेतिरो पाणी खे घसी न ॾिनो, उहो घस अञा न खुलिया अथव। पोइ लोराणी साहिबु 24 सालनि खां पोइ जेके आहिनि उहे मिलिया आहिनि। नज़रियाती वोट साईं चवनि पिया ख़तमु थी वियो आहे छा सभिनी पार्टी वटि? सही, नज़रियाती वोट छा थींदो आहे? नज़रियाती वोट उहो ई हूंदो आहे। हाणे हीउ दौरु लोराणी साहिबु मां उहे अर्ज़ु करण वारो हुउसि, इहो दौरु त उहो हलियो वियो जॾहिं कारकुननि जी बि को नज़रियाती तरबियती निशस्तूं थींदियूं हुयूं, को लेक्चर्स थींदा हुआ, को हिकिड़ो चाहे अलिफ पार्टी हुजे ॿिए हुजे, हिकिड़े ज़माने कम्युनिस्ट पार्टी हूंदी, पोइ साईं पलीजो साहिब वारी पार्टी हूंदी, पोइ जमात इस्लामी राइट लेफ्ट ॿिन्ही पासनि ते वॾा तरबियती निशस्त हलंदियूं हुयूं, ऐं वॾा MQ वारनि जी फ़िक्री निशस्त हिकिड़ी ॿियो ड्रामो हो। पर हिन पासे ही बाक़ाइदा पॉलिटिकल हिकिड़ी हू थींदी, त उहो त कारकुननि मां ई हलियो वियो। त हाणे वोटरनि में नज़रियो किथां आयो? हाणे नज़रियो वधि में वधि फेवरेट्स मक़बूल ऐं ग़ैर मक़बूल जो रहियो आहे जीअं दुनिया में थींदो। हाणे अमेरिका में को नज़रियाती वोटर त कोई कोन्हे। हाणे ठीकु आहे, चवंदा ही रिपब्लिकन आहिनि, ही कंज़र्वेटिव्स डेमोक्रेट्स आहिनि, पर उहो को तव्हांजो नज़रियो त कुझु ई नथा चई सघो न। ऐं उन अमेरिका में बि मेजॉरिटी स्टेट्स जेके आहिनि स्विंग स्टेट्स सॾिबियूं आहिनि, त हू माण्हू उन महिल फ़ैसिलो कंदा आहिनि त कहिड़े पासे वञिणो आहे। त हीअं पाण नज़रियाती वोटर बदिरां इहो सोचूं त वोटर जेको आहे, जेको आम आहे, जेको कंहिंजो बि कारकुन कोन्हे, उहो कंहिंखे वोट ॾेई सघे थो या नथो ॾेई सघे। जेको वोट करे ई नथो, अलाह हुनखे साञा ॾे त वोट करे। अच्छा, कंहिंखे माण्हू बि जेको आहे उहो कीअं वोट कनि? असल में अगरि साईं जी ॻाल्हि ते बि अगरि कंटिन्यू कजे, साईं अगरि नज़रियाती नज़रियो कोई खणी बि अचनि त छा नज़रियो खणी ईंदा? नज़रियो तव्हां कहिड़ो आहे? सही, वोट के इज़त दो वारा नज़रिया ख़तमु थी वियो, ही नैरेटिव्स आहिनि। हाणे यस, उहे बि ख़तमु थींदा था वञनि, उहे बि कहिड़ा इहे बयानिया आहिनि हिकिड़ा, उहे कॾहिं हूंदा आहिनि, कॾहिं ख़तमु थी वेंदा आहिनि। जी हा, वक़्त ते अचनि था वरी बदिलनि। लेकिन आऊं एज़ अ वोटर, मुंहिंजे लाइ त कारकर्दगी जेको आहे, अगरि वोट ॾींदुसि त आउं त ॾिसंदुसि भई कारकर्दगी कंहिंजी छा हुई। मुंहिंजी ख़्वाहिश अॼु बि इहा आहे त हर तक में हिकिड़ो चार्टर ऑफ डिमांड या हिकिड़ी लिस्ट ऑफ डिमांड्स ठहणु खपे। हुते जा को 50-60 माण्हू साञावंद हिकिड़ो कठु कनि ऐं हिकिड़ी लिस्ट ठाहिनि वॾे मसइले खां वठी जेको सिंध सतह जो आहे, ऐं जेको हुननि जी तक में या हुननि जी ॻोठ में, उहो सभु लिखनि हुन में। इज्तमाही मसइला, मुंहिंजे पुट खे नौकिरी मिलंदी न मिलंदी, तुंहिंजे पुट खे मिलंदी, इहो न लिखनि हुन में। उहा आउं सम्झां थो त उन ते अगरि हू हिकिड़ी लिस्ट ऑफ डिमांड्स ठाहिनि ऐं उन ते तक जे में रहंदड़ ॿियो न हिकिड़े 10,000 माण्हुनि खां साइन वठनि, त 10,000 माण्हू जेको साइन कंदो, हर माण्हू जे पोयां उनजी घरवारी बि आहे, उनजा 3-4 वोटर आहिनि, त मतिलबु इहो थी वेंदो त उहा पिटीशन जेका हूंदी, उहा जेका लिस्ट हूंदी डिमांड्स जी, मुतालबनि जी, उन ते 40-50 हज़ार माण्हुनि जी इंडोर्समेंट ख़्वाहिश हूंदी त हीअ पूरी थिए। उहा लिस्ट अगरि को जेको उम्मीदवार आहे हुन खां साइन त कराई न घटि में घटि, ऐं मस्जिद में हलफ़ खणाई त तूं पूरा कंदे।
कॉलर हिन सां गॾु अब्दुल कादिर अब्बासी लाड़काना। जी भाई साहब, छा चवणु चाहींदा? अली साहब खां हिकु सवाल करिणो हो सर। इहो सिंध गवर्नमेंट जा जेके रिटायर्ड मुलाज़िम आहिनि पोइ पंहिंजी पघार मंझां हर महीने हिकिड़ो ग्रुप इंश्योरेंस फंड आहे, हुन में पैसा जमा कराइनि था। उहे उन्हनि सिंध जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे हिन ताईं पैसा न मिलिया आहिनि, जॾहिं त बक़ाया ॿिया सूबा टे खणनि था पिया। जी साईं। जी भाई साहब, अक्सर इहो ग्रुप इंश्योरेंस वारी डिमांड ईंदी आहे। दोस्त फ़ोनूं बि कंदा आहिनि भाई साहब वांगुरु, असीं बि इन ते ॻाल्हि चवंदा आहियूं त महिरबानी कयो, पर सरकार है कि मानती नहीं सफ़ा ज़िदणी बीठी आहे, न मञंदासीं। अच्छा बि गॾु हिकिड़ी ॻाल्हि रखोसीं, लोराणी साहिब जी ॻाल्हि मां आयुसि हिन में त नवाज़ शरीफ़ साहिब जीअं साईं बि ॻाल्हि कई त सभु जेके आहिनि ॾिसंदा था वठनि, पर हिकिड़ो ज़हन में ईअं सुवाल अचो, नवाज़ शरीफ़ साहिब जो काफ लीग सां मिलणु शोज़ PMLN इज़ वीक इन पंजाब। नो, आई थिंक दैट शोज़ इहो ई ज़ाहिर करे थो त हू जीअं हुनखे सेटिंग करे ॾिनी पई वञे, हू हुन खां ॿाहिरि न पियो वञे। हिन में आउं त हिन खे ॿिए रुख कान्हे सां, आउं त इहो ॾिसां थो त माना हुनखे चयो वियो आहे त न क्यू लीग खे एडजस्ट करिणो आहे, हुनखे ज़म नथी थिए, तुंहिंजी ॻाल्हि रखी वई आहे। न त नवाज़ शरीफ़ जो हमेशा ख़्यालु हो त क्यू लीग ज़म थी वञे, ज़म थिए नून लीग में। यस, पर अॼु मियां साहब पंहिंजी ज़िद तां हटियो ऐं हुनखे सीट एडजस्टमेंट ते राज़ी थियो, यानी क्यू लीग जी हैसियत, सियासी हैसियत खे तस्लीम कयो वियो। न त ही क्यू लीग त बाग़ी आहे, ही त नवाज़ लीग जा हू आहिनि, लोटा आहिनि। सो इन्हनि खे अॼु तस्लीम करणु वञी घर वञी, दैट मीन्स मियां साहब जेके हींअर उनखां फरमाइश थिए पई किथां, जीअं तव्हांखे कन में केरु ॿुधाए थो, ईअं मियां साहब खे जो कन में ॿुधाए पियो उहो ॿुधे पियो। लेकिन इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त मियां नवाज़ शरीफ़ साहिबु हिते बि वञे पियो, ज़िलनि में वञे पियो, पोइ केपी वियो न केपी न वियो, केपी न बलूचिस्तान वियो, पर अञा सिंध तशरीफ़ आवरी न थी आहे, ऐं न ई सदरन पंजाब में मियां नवाज़ शरीफ़ वियो आहे, यानी सराइकी पट्टी में। कॉलर सां गॾु गुलाम अब्बास होत नवाब शाह मां। जी होत साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं टाटी अली साईं खां असां थोरो कजो कंदासीं। ये जो पीपल्स पार्टी आख़िर में हींअर निगरान लॻण खां अॻु में गवर्नमेंट जो डोटियूं ॾेई वई, ऐं उन खां पोइ वरी ही MQM जेको आहे सो उन ते एतिराज़ करे पटी चई हो ST ऑर्डर कराए छॾियो। कोर्ट जी ॿुधणी थिए थी ऐं क्लियर कोन थो अचे फ़ैसिलो त कॾहिं ख़तमु थींदो, जी साईं, या कैंसिल थींदियूं या बहाल थींदियूं, थोरो इहो क्लियर करे ॾियो चाचे खां। ठीकु आहे साईं। होत साहब, अदालत सगोरी में किसो हले थो, उनखे क्लियर आऊं कीअं थो करे सघां? अदालत सगोरी मां ई थींदो। असांखे पंहिंजा हूंदा आहिनि मामलात अदालतनि में, त असांखे उन ते ई क्लियर न हूंदा आहियूं, त हिते किथां क्लियर हूंदा। केर बि कीअं क्लियर थी सघे थो त अदालत कॾहिं फ़ैसिलो ॿुधाए थी? जी हा, बसि हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, थियो त हाणे टाइमिंग जे करे MQ वारनि बि जेको आहे हिनखे चैलेंज कयो। अच्छा, वक़्तु हलूं था पंहिंजी ॻाल्हि जेका हाणे कनेक्ट रखूं अली नवाज़ साहिब जे ॻाल्हि सां बि, त मौलाना फज़ल रहमान साहिब जेका ॻाल्हि कई हुई त इलेक्शन्स जेके आहिनि उहे हिकिड़े पीसफुल इन्वायरमेंट में थियणु खपनि, हिन वक़्तु हालात ख़राबु आहिनि, इलेक्शन कीअं थींदा? उन ते रद्दमल अचणु शुरू थियो आहे। पीपल्स पार्टी चवे थी त सम्झ में ॻाल्हि नथी अचे असांखे, मौलाना फैसल करीम कुन्नी साहिबु चवनि था सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मौलाना साहिबु इहा कीअं ॻाल्हि कनि था, कहिड़े पीसफुल इन्वायरमेंट जी ॻाल्हि कनि था? होॾां रज़ा रबानी साहिबु चवनि था त इहो एक्सक्यूज़ नथो थी सघे इलेक्शन डिले में। सी, मूं बि इहा ई ॻाल्हि कई त इलेक्शन त आइन में डिले करण जो का गुंजाइश ई न आहे, कोई एक्सक्यूज़ ई न आहे। त ॿिए भेरे जॾहिं ही इक़्तिदार में अचनि मौलाना फज़ल रहमान साहिब वारा, या पार्लियामेंट हिननि जी इतिहादी हुकूमत ठहे, त भला आइन में तरमीम करे वठो त यार आईंदा इलेक्शन जे वक़्त में अगरि अमन अमान ख़राबु थियो त असीं हीअं कंदासीं, पैसा न हूंदा त असीं इलेक्शन न कराईंदा, इहो पोइ कराइजो। या इलेक्शन कमीशन जी सवाबदीद आहे, जॾहिं दिलि करे करायो, न दिलि करे न करायो। पर हींअर त इलेक्शन 8 फरवरी ते थियणा आहिनि न, छाकाणि त आइन में गुंजाइश न आहे। आइन त 6 नवंबर चई रही, ही सुप्रीम कोर्ट जी रिलैक्सेशन आहे। सुप्रीम कोर्ट में जॾहिं हीउ फ़ैसिलो जमा थियल आहे त भई इलेक्शन त हर सूरत थियणा आहिनि, त पोइ ये ॻाल्हियूं हिन महिल करण जो सेंस छा आहे? मतिलबु अगरि कंहिंजी का ख़्वाहिश बि आहे बि, पर आइन ये गुंजाइश नथो छॾे, एटलीस्ट आइन गुंजाइश नथो छॾे। सुभाणे अलाह पनाह में रखे हर शइ खे, आइन फ़ारिग़ थी वञे थो, कुझु थी वञे थो, उनजी ॻाल्हि त ख़ुदा खे ख़बर। बट एट दिस कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क में, स्पेशली आफ्टर सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर,
देयर इज़ नो रूम कि माण्हू हेॾे होॾे सोचे सघे। क्लैरिटी सां ॻाल्हि आहे त 8 फरवरी ते इलेक्शन थियनि पिया। हाणे मुंहिंजे ख़्याल शेड्यूल बि 15 डिसंबर ताईं 16 डिसंबर ताईं अची वञणु खपे, 54 ॾींहं पहिरीं। त 8 फरवरी खां अगरि पोइते पाण अचूं त 15 या 16 डिसंबर ते इलेक्शन कमीशन खे शेड्यूल ॾियणु खपे ताकी नामज़दगी फॉर्म जमा थियनि ऐं प्रोसेस शुरू थिए। त अञा बि अगरि कंहिं माण्हुनि खे ख़्वाहिश आहे या को अभाम आहे या ग़लतफ़हमी आहे भला दूर थी वञे। अच्छा भला चइजे त माना ख़्वाहिश न अबाम न जेको बि न अगरि न बि चइजे त छा रिक्वायर्ड रिज़ल्ट्स अचीव करण लाइ माहौल आहे? माहौल आहे रिक्वायर्ड रिज़ल्ट्स अचीव करण लाइ? जेको तव्हां चओ था त मनपसंदि नताइज हासिल करण वारो माहौल आहे या न आहे, ॾिसो इहो त वरी इन ते मुख़्तलिफ़ राय आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त छो न आहिनि, हर वक़्तु माहौल हूंदो ई हूंदो आहे। जॾहिं ॾंडो फिरंदो आहे त ॾंडो फिरंदो आहे, ऐं जॾहिं ॾंडो फिराइण वारनि खे हिन ॻाल्हि जी का हेतिरी परवाह न हुजे त दुनिया छा चवंदी, फलाण छा चवंदो, हिन इलेक्शन खे मञता मिलंदी न मिलंदी, बसि कराए छॾिबो बसि इहो ई आहे, इहो ई आहे, जो ई आहे सो ई आहे, बसि इहो ई आहे, थी वियो। पोइ जेतिरा ॾींहं बि हली उहा पार्लियामेंट थी त वेंदा, नताइज त हासिल थी वेंदा। कुझु धुरियुनि जो ख़्यालु आहे, जीअं मूं तव्हांखे हिकिड़ो ॿ दफ़ो पंजाब जे माण्हुनि जो किसो ॿुधायो हितां, उन्हनि जो ख़्यालु इहो आहे त पंजाब ऐं केपी में वॾे पैमाने ते धांधली कराइणु ॾुखी थी पवंदी। हाणे इहो तजियो हक़ीक़त ते ॿधलु आहे या ख़्वाहिशनि ते ॿधलु आउं नथो चई सघां, लेकिन बहरहाल पंजाब में अक्सर तजिया नगारनि जो ख़्यालु आहे त झुर्लू फहिराइणु केपी ऐं पंजाब में सोलो न थींदो। अच्छा पर पोइ सिंध ऐं बलूचिस्तान जी ख़ैरु आहे, सिंध ऐं बलूचिस्तान जी ख़ैरु आहे। जुल्लू फिराइण त ॾुखियो ज़ाहिर आहे, सिंध ऐं बलूचिस्तान जो त मोस्टली ईअं ई थींदो आयो आहे, काफ़ी सालनि खां हाणे ॾिसूं था। पर अगरि केपी में थोरो ॾुखियो आहे, मिसाल अगरि ॾुखियो बि हुजे त अगरि माण्हुनि खे ई ऑप्शन नथो ॾिनो वञे टू वोट फॉर द रिक्वायर्ड, पर जेका बि उहा पार्टी चाहिनि था, त पोइ छा मसइलो आहे? पोइ जेकॾहिं अगरि मतिलबु अगरि कोई उम्मीदवार खड़ा नथा थियनि, PTI जा माण्हू गुम था थियनि, त पोइ कहिड़ो मसइलो आहे? पोइ त मैनेज करणु आसान? बिल्कुलु आसान आहे। मूं चयो न त तव्हां केतिरी मलियामेट करणु चाहियो पिया, केतिरो ब्लेटेंटली ओपनली करणु चाहियो था, सभु उन ते दारोमदार आहे न। तव्हां चओ त यार हिकिड़े माण्हू हिकिड़ी शइ हर शइ प्रोपोर्शनल आहे न, त आउं केतिरी ताक़त हणां, आउं अक्सर ताक़त इन करे न हणंदो आहियां, आउं सम्राट को बि त हू चवंदो यार हाणे त सफ़ा ॾिठो थी पवंदासीं न, त थोरो माना रख रखा कंदो आहे माण्हू, चवंदो ठीकु आहे थोरो ईअं पुश कजे, थोरो धिको ॾिजे। पर अगरि मूंखे परवाही न हुजे त यासिर छा चवंदो, कैमरामैन छा चवंदो, बसि दुफ़ करे शुरू थी वञा। त ख़ैर आउं त कमज़ोर माण्हू आहियां, पर अगरि को सघारो माण्हू हुजे त करण लाइ छा नथो करे सघिजे। 2018 में छा थियो? त इहो न थियण वारी ॻाल्हि नामुमकिन न आहे, लेकिन किथे इहो वहम ऐं गुमान अचे थो त पंजाब ऐं केपी में अगरि इहो थियो त रेज़िस्टेंस ईंदो, ऐं रेज़िस्टेंस अगरि आयो, रद्दअमल अगरि आयो, त उहो शायदि सुठो न हुजे। अच्छा पंजाब अगरि 2018 जो मिसाल खणिजे त 2018 में बि पंजाब में बि त सोलो न हो। पंजाब में 2018 में नून लीग वॉज जस्ट ओनली 10 seats short for making a government. That's what I'm saying कि उन महिल टारगेट हो फिनिश नवाज़ लीग, लेकिन नवाज़ लीग फिनिश करे सघिया छा? वो भी 10 सीटूं रुगो घटि हुयूं, 10 सीटूं सिर्फ़ु घटि हासिल करे सघी वारियूं जेके 10 सीटूं। ठीकु आहे, त मतिलबु इहो आहे त ख़तमु न करे सघिया नवाज़ लीग खे ताक़त जे बावजूदि जे, त उन महिल बि लेवल जेको आहे उहो ज़ीरो करे छॾियो। PTI खे खटाइणो, हिन दफ़े PTI खे फ़ारिग करिणो आहे ऐं नवाज़ लीग खे आणणो आहे, त सोलो न थींदो। जी हा, थियण लाइ कुझु बि थी सघे। जी हा, पर जब अगरि इहो ई मिसाल खणिजे त ज़ाहिर ॻाल्हि नवाज़ लीग खे अगरि वफ़ाक़ ॾियणो आहे त PTI खे कराची ॾिनो वियो, अगरि MKM खे कराची वापसि कयो थो वञे, KP ॾिनो वियो PTI खे, PMLN KP मां एतिरो अचीव कोन करे सघंदी कंसिडरिंग फ़िलहाल जेकॾहिं अगरि खटिजे सूरत हाल। बलूचिस्तान अगरि सॼो बि नवाज़ लीग खे ॾिनो वञे, तॾहिं बि सिंध मां नवाज़ लीग खे ज़रूरत पवंदी। सही, हीअ हुकूमत जेकी ठहंदी इहा हंग पार्लियामेंट हूंदी न। मूं त तव्हांखे चयो त हिकिड़ो फॉर्मूलो त इहो आहे त सिर्फ़ु वफ़ाक़ी हंग न ठहे, लटकियल छिड़ विछड़ पार्लियामेंट न हुजे, सूबनि में बि ईअं थिए। त इहे त फॉर्मूलाज़ आहिनि, मूंखे ख़बर न आहे कहिड़े फॉर्मूले ते आख़िरी राय वञी बीहंदी या वक़्तु ऐं हालात किथे वठी वेंदा। किथे बि मतिलबु
अॼु ताईं जेको हालात ऐं वाक़ियात मतिलबु फीलिंग खुशबू अचे थी उहो इहा अचे थी त किथे बि मतिलबु वफ़ाक़ी हुकूमत को पूरी पंहिंजी मेजॉरिटी सां कोन ठहंदी। जी हा, ख़ान खे बि किथे मेजॉरिटी हुई पंहिंजी, मेजॉरिटी त छा रुगो 10 सीटूं उहो बि बेसाखियुनि ते बीठल हुई। ही वधीक बेसाखियुनि ते हूंदी ही जेका वफ़ाक़ी हुकूमत। जावेद अली डीपर गाजी खावड़ मां। जी डीपर साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम अली साहब। वालेकुम सलाम। साहिब जो सवाल आहे अली काज़ी साहब खां त जॾहिं बि वफ़ाक़ी हुकूमत में वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ थिए थो या असांजो वफ़ाक़ी वज़ीर जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान खान रहियो त बि सिंध में हुननि कॾहिं बि तवजो न ॾिनी, कॾहिं बि हू सिंध में न आया ऐं वज़ीर आज़म बि कॾहिं असांजो नवाज़ शरीफ़ बि कॾहिं न आयो, कॾहिं इमरान खान बि कॾहिं असांजी जेको आहे सिंध में न आयो। असांजी जेतिरो जॾहिं बि जेको वफ़ाक़ी वज़ीर थिए थो त असांजे सिंध में उहो तवजो नथा ॾियनि, उनजो छा सबबु आहे सर? ठीकु आहे साईं। साईं सबब त डिघा हूंदा, अलाए तव्हां टाइम केतिरो आहे, न त डिघी दास्तान थी सघे थी सबबनि जी, पर मुख़्तसिर अगरि आउं चवां त ख़ान खे बि मनह थियल हुई त सिंध में रुगो कराची ताईं रहणो आहे। हाणे त राज़ न आहे न। नवाज़ शरीफ़ खे ॾिसूं इजाज़त केतिरी मिले थी, NOC हुनखे केतिरी टेरिटरी ताईं वञण जी इजाज़त आहे त सिंध में कराची ताईं रहणो आहे, हैदराबाद ताईं हलणो आहे, दादू ताईं हलणो आहे, इजाज़त केतिरी थी मिले। सो इहो ॾेपर सां मसइलो इहो आउं नथो चाहियां त हुननि जी का हुननि खे बि को घणो शौक़ु न बि हूंदो, लेकिन इजाज़त बि न हुई। न त हिकिड़ो लीडर जेको हूंदो आहे हू त चाहींदो आहे बाबा जिथां किथां मूंखे कुझु माल मिली वञे, जिथां किथां सपोर्ट मिली वञे उन, लेकिन NOC वठण बि ज़रूरी हूंदी आहे। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में